بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله جيد دوستان سا اسي هلندو فضائل الأعمال में ही सिलसिलो जेको आहे उन में सिखंदा हूं त असांखे नबी करीम कहिड़ो हुकुम करे थो ऐं कहिड़ी शयुनि खां असांखे तरगीब ॾिए थो कोशिशि कंदा हूं त दोस्तनि सां बसि 6-7 मिंट हिकिड़े हिकिड़े दर्स में वठूं भला मन कुछ सिखूं त ज़िंदगी गुज़रंदी हुई थी वञे थी पर कम के इते पिया हूंदा दुनिया जा सो हीअ आहे फ़दाइल अल अमाल 31 नंबर फ़दाइल अल अमाल 31 नंबर हिस्सो जेको आहे इंशाअल्लाह हिन खे कम खे छिकींदासीं जेसिताईं ज़िंदगी आहे अॼोको हिस्सो जेको आहे फ़दाइल अमाल जेको असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे चए थो त हीअ शइ कयो ऐं उन ते तरगीब ॾिए थो कहिड़ी आहे फ़ضल ضعفاء المسلمين والمساكين उलमा काफ़ी इन्हनि किताबनि में लिखनि था त जेके कमज़ोर आहिनि मुस्लमाननि मां ज़ईफ़ आहिनि इन्हनि कमज़ोरनि में इहो शामिलु थी थो वञे के जॾा आहिनि के मंडा आहिनि के अंधा आहिनि के ॿोड़ा आहिनि के बीमार आहिनि या त ग़रीब आहिनि बेरोज़गार आहिनि हथ पेर उन्हनि खे सभु सही सलामत हूंदा पर हथ ग़रीब हूंदा रोटी न हूंदी कमुकार न हूंदो त इहे बि इन्हनि मां दुआफ़ा में आहे इन्हनि खे अल्लाह ताला तमामु क़ुर में जिथे किथे ज़िक्र करे थो त तंहिंजे करे त अल्लाह साईं जिथे किथे क़ुर में ज़कात जे बारे में बि इन्हनि खे चई अल्लाह ताला असांखे क़ुर पाक में काफ़ी जिथे किथे चए थो त इन्हनि जी संभाल कयो मिसकीननि जी ग़रीबनि जी हिकिड़ी जॻह ते जेकी सूरत तौबा 60 आयत में अल्लाह ताला इन्नमा सदक़ातु लिल फ़ुक़रा सदका उन्हनि जे लाइ आहिनि जेके ग़रीब आहिनि मिसकीन आहिनि जेके फ़क़ीर आहिनि वल मसाकीन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम व फ़िर रिक़ाब इहा आयत जे 60 नंबर जेसिताईं इहे सभिनी सिफ़तूं इन्हनि जी ॿुधायो पहिरियां चए अल फ़ुक़रा पोइ वरी मसाकीन जेके मिसकीन आहिनि पोइ वरी उन्हनि जे जेके कमु था उन्हनि सां कनि जेके पोइ उन्हनि खे पहुचाइनि था उन्हनि जो बि हक़ आहे इहा ज़कात अलैहा वल मुअल्लफ़ा जेके नवां मुस्लमान थियनि था ग़रीब हूंदा उन्हनि खे बि अल्लाह साईं चए थो ॾियो ज़कात जे बारे में व फ़िर रिक़ाब ऐं जेके जेलनि में आहिनि कर्ज़नि में फाथल आहिनि उहे रिक़ाब वल गारिमीन जेके कर्ज़नि में फासी आहे ताजरनि मां जा कीअं बि वफ़ी सबीलिल्लाह ऐं जेके जिहाद ते निकिरनि था वबिन सबील जेको मुसाफ़िर आहे अल्लाह ताला चए थो फ़रीदतम मिन अल्लाह इहो फ़र्ज़ु आहे तव्हां ते जेके ज़कात जे बारे में असांजो हबीब हाणे छा थो चए इहो थियो अल्लाह जो कलाम त असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था त दोस्तनि खां टाइम घणो न वठूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में इहो चए थो सही बुख़ारी जी रिवायत आहे चए थो क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हल तुनसरून व तुरज़क़ून इल्ला बिदुआफ़ाइकुम नबी करीम जी हदीस अज़ीम आहे दिलि सां ॿुधो दिलि कननि सां न ॾिस चए थो हल तुनसरून तव्हांखे अल्लाह ताला नुसरत यानी कामयाबी हर शइ में जंग में तिजारत में पोखनि में ॿनिनि में ड्यूटी में हल तुनसरून नुसरत इहा आहे जेको अल्लाह साईं जेको तोसां न हूंदो हर शइ में त पोइ तोसां तो कहिड़ी ॻाल्हि में तूं कमज़ोर थींदे हल तुनसरून अल्लाह नबी करीम फरमाए थो हल तुनसरून व तुरज़क़ून ऐं रोज़ी तव्हांखे जेकी मिले थी इहा रोज़ी हिकिड़े माण्हूअ खे हिकिड़े फ़र्द खे वञी बादशाह खे बि अमीरनि खे बि वज़ीरनि खे बि मुल्कनि खे बि ऑफिसरनि खे बि जेके इहा रोज़ी जेकी तव्हांखे मिले थी छाजे लाइ थी मिले या रसूल चए थो हल तुनसरून व तुरज़क़ून तव्हांजी नुसरत जेकी आहे बादशाह खां वठी जे शुरू थियूं त बादशाह ॾिसंदो त मुंहिंजे मुल्क में आमदनी कान्हे तेल कोन्हे पेट्रोल कोन्हे गैस कोन्हे अनाज कोन्हे पाणी कोन्हे छो इहा रोज़ी न आहे छाजे लाइ हिते उनखे छो नथी मिले छो जो उन मुल्क में ग़रीब जेके आहिनि उन्हनि सां ज़ुल्म थो थिए ऐं उन्हनि जी नुसरत नथी थिए त हिते नबी करीम चए थो हल तुनसरून व तुरज़क़ून ॿई शइ नुसरत ऐं रोज़ी छो तव्हांखे कीअं मिलंदी इल्ला बिदुआफ़ाइकुम जेॾीमहिल तव्हां में कमज़ोर जेके हूंदा उहो इज़त उन्हनि जी बची पई हूंदी उन्हनि खे तव्हां संभाल कंदो पोइ तव्हांखे इहे ॿई शयूं मिलंदियूं ॾिसो न इहे ॿई शयूं खणी बादशाह खां वठी मुंहिंजे घर वारे ताईं जेको भाती आहे घर जो इन ॿिनि शयुनि जो संभाल कंदो त अल्लाह साईं हुनखे नुसरत बि ॾींदो रोज़ी बि ॾींदो जेॾीमहिल कमज़ोर माण्हू असांखे साथ ॾींदो ऐं ॿी हदीस इहा सही बुख़ारी में आहे ॿी बि हदीस आहे तकड़ में ॿुधायूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो रब अशात अकबर मदफूअम बिल अबवाब नबी करीम चए थो त के अहिड़ा आहिनि ॾिसंदे हुननि जी शकिल वार किना लटा किना लटा फाटल चैम्पल कोन हूंदो मदफूअम बिल अबवाब दर दर ते पियो फिरंदो छाजे लाइ फिरंदो त मन हू किथां अनु वठी अचां किथां अटो वठी अचां
त माना पंहिंजे पेट पालिया या पंहिंजे घर वारनि खे ॾियां। मदफूअम बिल अबवाब लौ अक़सम अला अल्लाह ला बर्रह ला इलाहा इल्लल्लाह। ॾिसो न हदीस केॾी आहे, नबी करीम चए थो इहो माण्हू अहिड़ो को अलाह खे प्यारो मता हुजे जो अलाह ते कसम खणंदो त अलाह से उनजी कसम पूरो कंदो। जे चवंदो या अलाह हींअर बारिश लाइ त बारिश लाहींदो, जे चवंदो या अलाह हिन माण्हू खे औलाद ॾे त ॾींदो। मतां तव्हां इहे ग़रीबनि खे ॾिसो था त इन्हनि जो को शान कोन्हे, न इहे वॾा शान वारा आहिनि। इहा हदीस रिवायत मुस्लिम में आहे। ॿी बि हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो अला उख़बिरुकुम बि अहलिल जन्नह, मां तव्हांखे उन्हनि जी ख़बरूं न ॿुधायां जेके जन्नत वारा आहिनि। कुल्लु दईफ़ मुतदाइफ़, जेको हर ज़ईफ़ कमज़ोर जेको हूंदो, कमज़ोर ॾिसण में ऐं हू सही कमज़ोर, न कंहिंखे सुञाणे अमीर खे न कंहिं वज़ीर, मुतदाइफ़ ऐं हुनजी शिकिल में बि ॾिसंदे त हीउ कमज़ोर आहे। लौ अक़सम अला अल्लाह ला अबर्रह, जीअं न तव्हां उहो अल्लाह ते कसम खणी का शइ घुरे त अल्लाह से उनखे ॾींदो। अला उख़बिरुकुम बि अहलिल नार, जे तव्हांखे नबी करीम ॿुधाए थो त दोज़ख वारनि जे बारे में तव्हांखे न ॿुधायां त साहिब चयो या रसूल अल्लाह हा ॿुधा त उहे केरु आहिनि। कुल्लु उतुल्लिन जवाद मुस्तकबिर, कुल्लु उतुल जेको दिलि जो पको, जवाद ॻाल्हाइण जो किनो छड़बो पियो ॾींदो, मुस्तकबिर वॾाई में मरंदो पियो। इहा हदीस सही बुखारी मुस्लिम में आहे। ॾिसो केॾी अज़ीम हदीस आहे, डप वारी हदीस आहे। कंहिं ग़रीब खे माण्हू ॾिसे त रहम करे उन ते, उनखे मानी वठी ॾिए या लटो वठी ॾिए या कंहिं का शइ उनजी ज़रूरत हुजे उहा ज़रूरत पूरी करे। अलाह साईं असांजूं तव्हांजूं सभिनि जूं ज़रूरतूं इहो पूरो कंदा, छो जो इन ग़रीबनि ते तूं हथु घुमाईंदे, लटो वठी ॾींदेसि तूं बुख कोन मरंदे, तूं हुनखे अन्न वठी ॾींदे या कंहिं सुठी होटल में वठी मानी खाराईंदेसि, पेट भरींदेसि, या वठी ॾींसि भरी पंहिंजे ॿचिड़नि ॾे खणी वञे त तोखे छा थींदो, पर तोखे ख़बर कान्हे। शायदि इहो अमल जेको करी त तोखे उहो जन्नत में दाख़िल करे। असांजे नबी जी इहा हदीस अज़ीम ई हदीसूं जेके टे आहिनि, हिकिड़ी आयत आंदीसीं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन्हनि ते अमल कयूं। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।